लेकिन पीपल्स पार्टी जा दोस्त जेकर नाराज न थियन, जीए भट्टो जा नारा हण वारा जेकर नाराज न थियन, जियाला साहिबान जेकर नाराज न थियन, त हिकड़ी गाल अर्ज कया, मां तारीख जो मुतालो तो कया, मां कुरान जो, शेर मोहम्मद मां हदीस जो मुतालो तो कया, मां तारीख ते नजर तो कया, तो दुनिया ठहण का वठी अज डी ताईं ढील वठंदे मुखे ब माण्हू नजर था अचन। हजरत आदम का वठी अज डी ताईं अगर बुधी तो पूरी तारीख में, इस्लाम जे तारीख में, हुकूमतुन जे तारीख में, जग्राफियाई तारीख में ढील वठंदे ब माण्हू नजर था अचन। हिकु जॾहिं अल्लाह शैतान के चयो तू लानतिया मुजरिमा निकुर, त शैतान अल्लाह के चयो इला यौमिद्दीन, क़यामत जे सुबह ताईं पकड़ न कजाएं, जीअं वणंदो तीअं कंदुम ढील ॾे। अल्लाह शैतान के क़यामत जे सुबह ताईं ढील ॾिनी। ॿियो नज़र थो कयां त सदर पाकिस्तान आ जे असेंबलीअ मां ढील वरती आहे त मरण ताईं ढील हुजे, जीअं वणे तीअं भींग कंदो वरतां को पुछण वारो न हुजे। मांखे तारीख़ में ॿ माण्हू था मिलन, हिकु शैतान थो मिले, ॿियो सदर पाकिस्तान थो मिले। ॻाल्हि सचा। पीपल्स पार्टी जा दोस्त नाराज़ न थियनि मूंखां, ॻाल्हि इहा ई आहे। ऐं असांजे सेनेटर मौलाना अताउर रहमान साहब चयो त पोइ अबा हिकिड़ो लफ़्ज़ वधाए छॾियो आहे, मरण ताईं छो लिखो आहे त हिनखे क़ब्र में बि ढील हूंदी, इनखे महशर में बि ढील हूंदी, इहो सिधो जन्नत वेंदो, अलाह कोन पुछंदुसि। ॿुधो हुक्मरानो, पार्लियामेंट तव्हांजी लौंडी थी सघे थी, अवाम तव्हांजो गुलाम न आहे। सिंध जो अवाम तव्हां सां दीन धरती जे ख़तारीअ जो हिसाब बराबर कंदो। टियो उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं नवाब सां नौशेरे लारकाने जा रोड हूंदा, हुक्मराननि जो ॾिचियूं हूंदियूं ऐं ज़मीन जे हिननि चौथनि जा हथ हूंदा, ऐं हिननि खे हिननि सिंध जे रोडनि ते धरतीअ जे ख़तारनि खे केॾींदासीं।